हाँ अच रामू अच, तोखे डप करण जी का भी ज़रूरत कान्हे। साइण अवां हिते मूंखे कुॼाण लाइ घुरायो आहे। तू चनेसर जो हलाली नौकर आहीं न, हाओ साइण, पोइ तोखे घबराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पर साइण ओ मुजेरी वारी ज़ाल मूमल साइण ओ मूंसी असुल कीन थी ठहे। तू त सुठो नौकर आहीं, पोइ हू तोसां छो नथी ठहे। ई मूंखे ख़बर कीने साइण। बहरहाल मूं तोखे हिते घुरायो आहे, तुंहिंजो केर बि नालो कोन वठंदो। पर साइण कंहिं कमकार जे लाइ मूंखे बि माण्हूअ जी ज़रूरत आहे, इन करे तोखे हिते अचिणो पवंदो। का शइ वग़ैरह घुराइण जे लाइ कंहिं माण्हू जी ज़रूरत त पवंदी आहे न। चङो तोहजी मर्जी साइण, पर उन माइक ना मूंखे बचाए जाए साइण। तू बेफ़िक्र थी ते ईंदो वेंदो कर, तोखे कोई कुछ भी कोन कंदो, ठीक आ। चङो ठीक आहे साइण। हाणे वञ। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।